वलियन जे सरताज गौसुल आजम महबूबे सुबहानी शहबाज लामकानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाहि तआला अलैहि 900 सालन खां पोइ बि हर ईंदड़ ॾींहं में दीवाना वधन था पिया। ये पाण ई नथा वधन, उन जवान जो कौल ऐं फ़ैल रफ्तार गुफ्तार किरदार जेकी कुछ दुनिया में हुयो अल्लाह जे खौफ वारो रसूलुल्लाह जी शरीयत ऐं मोहब्बत वारो हुयो। ऐं मुझे महबूबे सुबहानी जा दीवाना सदाइण वारा मुखे चवण दे छा मुझे सुहणे महबूबे सुबहानी न फरमायो त आऊं अब्दुल कादिर जीलानी सिज उभरण वारी जगह ते हुजां ऐं मुझो मुर्शिद मुझो मुरीद सिज लहण वारी जगह ते हुजे, पर जे मुरीद सादिका सॾु कंदो त जी अब्दुल कादिर जीलानी चवंदो। फरमायो थन पाण जवाब ॾियो, उलमा खां मूं भी ॿुधो आहे तव्हां भी ॿुधो आहे। सवाल त छा महबूबे सुबहानी जो फरमान सच न आहे? जवाब रे सच न है, यकीनन सच है। लेकिन असां तुझो हाल छा है? हर महीने 11 भी कयूं था, हर महीने 11 भी कयूं था, लेकिन मुझा दोस्त सदे 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 थकजी था पऊं, जवाब को न थो मिले, कम भी को न थो थे। सबब खबर थी केड़ो आ? खबरदार थी जा, इहो न सोच जा त सैयदना अब्दुल कादिर जीलानी जे फैज़ में कमी आ। खबरदार थी जा, इहो न सोच जा त महबूबे सुबहानी जे निकाह में कमी आ। खबरदार थी जा, इहो सोच जा त जियं न घर में पूरे घर में फिटिंग थियल हुंदी आ, अंडरग्राउंड फिटिंग थियल हुंदी आ, भली केबिल लगल हुंदी आ, बटन भी लगा पया हुंदा हन, पंखा भी लगा पया हुंदा हन, बल्ब भी लगा पया हुंदा हन, पर बटन खोलींदा हूं त पखो न हलंदो आ या बल्ब न बरंदो आ, त पो इन फिटिंग जो कसूर न आहे। पक समझ जा त जेको कनेक्शन आ उहो मिलियल न आहे। पक समझ जा त तुझो कनेक्शन मिलियल न आहे। जेकॾहिं कनेक्शन मिलियल हूंदो त अंदरी फिटिंग इंशाअल्लाह ताला पाण ही बरी पवंदी। पर अञा इएं चवण दे त जेकॾहिं कनेक्शन मजबूत आ, अंदर फिटिंग भले सादी हुजे, नंढड़ी तार भी हूंदी तॾहिं बि बटन हेठ कदे त इंशाअल्लाह रात मां ॾींहुं थी वेंदो। ऐं मुझा दोस्त अजीज अचो त इन हकीकी कनेक्शन के बहाल कयूं, इन कनेक्शन जो कदर कयूं। ऐं मुझा दोस्त न तो खां खुदा परे या न तो खां महबूब मुस्तफा परे सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। मां जरूर गाल्हाईंदुम, लेकिन मां तव्हां जो पहिरीं दिल जो ग्राउंड ठाहियो ता तसां के एहसास थे त जह 11 वारे यार जी यारी कयूं था उन जे हकीकत के दिस। अज हिकड़े कुराड़ी उम्र वारे जवान सा कचहरी थी, उन जे अंदर में उहो ही दर्द हुयो जेको मां तव्हां जे आडो बयान पियो कयां। ऐं मुझा दोस्त अजीज कुरान करीम जी जेका आयत पढ़ियम उन जा 2 हिस्सा हन, ऐं 2 हिस्सा अल्लाह जे ज़ात सैयदना अब्दुल कादिर जीलानी के नसीब कया। पढ़ा अल्लाह जो कुरान। मुझे बेनियाज रब पंजे सुने कुरान करीम जे अंदर इरशाद फरमायो, अल्लाह यजतबी इलैहि मन यशा। मुझे सुने करीम रब फरमायो, मां अल्लाह जे ज़ात जी मर्जिया, मां अल्लाह जी मर्जिया बगैर कहे कमन जे, बगैर कहे इबादतुन जे, बगैर कहे मेहनतुन जे के यमन सा जाम बनाए छदिया। मां रब जे ज़ात जी मर्जिया यमदे जाम बनाया। मां अल्लाह जी मर्जिया सैयदना अब्दुल कादिर जीलानी के अल्लाह जे ज़ात यमदे जाम बनायो आ या को न बनायो आ।
यमदे जाम बनायो आ अल्लाह जी ज़ात जी मर्ज़ी आ अहिड़ो यमदे जाम बनायो आ जो अमड़ जे वजूद मां निकरण सां अल्लाह उनखे रोज़ेदार बनायो आ। अम्मा साण ॿुधाईंदी आ दुनिया जी तारीख़ ॿुधाईंदी आ बगदाद जी दुनिया ॿुधाईंदी आ त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ रमज़ान जे महीने जे अगर चंड जी ख़बर न पवंदी हुई त सुहिणे अब्दुल कादिर जीलानी जे अमड़ दे माण्हू ईंदा हा। अम्मा फातिमा सुहिणीअ दे उम्मुल खैर अम्मा फातिमा सुहिणीअ दे ईंदा हा। ऐ अब्दुल कादिर जीलानी जी अम्मा दे ख़बर अज सुबुह बाक फुटीअ खां बाद अब्दुल कादिर जीलानी खीर पीतो आ या कोन पीतो आ। अगर न पीतो आ त महीनो टीहो आ अगर पीतो आ त ईद जो ॾींहुं आ दुनिया ईद जूं तैयारियूं करे छॾींदी आ। इहो सच्चा इन जे पोयां हिकु जुमिलो आ गाल सच्ची आ लेकिन पोयां हिकु अजीब जुमिलो आ दुनिया जो दस्तूर आ। जरा गौर कर जीअं न दुनिया जा माण्हू महबूब सां लेखो न कंदा हन रब भी महबूब जे महबूबन सां लेखो न कंदो। अञा सादन लफ्ज़न में हिकिड़ी ॻाल्हि समझाया सफ़ा सादन लफ्ज़न में आहे थोड़ी टिपिकल किस्म जी ॻाल्हि जेकॾहिं समझण बाबा ये लाइट थोड़ी इन जो फ्लैश बंद करी मेहरबानी थोड़ो समझण जी कोशिश कजो उम्मीद आहे समझी वेंदो। अल्लाह जो कुरान नाज़िल थियण खां पहिरियां कहिड़ी जगह ते हुयो थोड़ो ॻाल्हाईंदा अचो। दीवाना भी आयो यारियों भी कयो था बारियों भी कयो था नंढड़ी शइ भी मालूम कोने रुगी नारन हण में पूरा ये न कयो ए नौजवानो ए मुसलमानो थोड़ो गाल इनके समझी ऐं अल्लाह जी ज़ात ॾिसो हेॾहूं भी कन ॾिना हन हेॾहूं भी कन ॾिना हन दरमियान में अल्लाह हेॾो कंप्यूटर अता फरमायो हेॾो सारो ज़ुबान ॻाल्हाइण लाइ हिकिड़ी ॾिनी आहे इनपुट बई पासा एडो भी बुध पोही अल्लाह जेको तोखे ब्रेन दिनो आ इन में बगैर घुमाइण जे बगैर सोचण जे आउटपुट न कर हेडो भी बुध तो खुदा चे तो मु तोखे दिमाग दिनो आ इन में सोचण खां बाद को जेको न दिल फैसलो करे वो आउटपुट कर वो जुबान मां बाहर कढ इंशाअल्लाह ताला तू परेशान कोन थी। असा अल्लाह सलाहियतूं डबल ॾिनियूं हन लेकिन असा उन सलाहियत मां हिकिड़ो बस रिटे छॾियो तो जुमिलो मौलवी जे करे तकरीर में चवे त इमाम हुसैन पाक सां ज़ालिम यज़ीद ज़ुल्म कयो हमरा चवन था सुभान अल्लाह समझ में कोना त मौलवी चयो छा इए न कयो जुमलो बुधो जुमलो समझो उन खां बाद में ॻाल्हायो। मां अर्ज कयो त अल्लाह जो कुरान करीम नाज़िल थियण खां अॻु में काथे हुयो थोड़ो भला बटड़े ही ॻाल्हायो मूंखे पक त थिए न जी चओ बल हुव क़ुरआनुम मजीद फी लौहिम महफूज मुखे जे खोलण चाहियो था न त थोड़ो जवाब ॾींदा अचो त मूंखे तसल्ला थे त तव्हां ॿुधो पिया को इल्म जा दरिया ॿुधो बाक़ी जेकॾहिं तव्हां चुप कंदव पोइ मां बि मौलविन वारा हेॾो वकड़ ॾेई हेॾो वकड़ ॾेई निकितो हलियो ईंदो मां न त खोलियो खुलंदो माण्हू कीअं जॾहिं अगले खे ॿुधबो। अल्लाह जा बांधड़ो क़ुरान करीम छाहे चओ अल्लाह जो कलाम हाने गौर सां ॿुधो अल्लाह जो कलाम लोहे महफूज में मौजूद हुयो जॾहिं भला लोहे महफूज में हुयो इहो ई हुयो या मटियल सटियल हुयो इहो हाणे ॻाल्हाईंदो तव्हांखे यूं ॻाल्हि सम्झ में अची वेंदी लोहे महफूज में इहो ई क़ुरान मौजूद हुयो अल्लाह जा बानड़ा लोहे महफूज मां आसमान दुनिया ते आयो हिकड़े ई धक में आयो इन्ना
अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराका मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर। हिकड़े धक में कद्र वारी रात में लोहे महफूज का आसमाने दुनिया ते आयो। हाणे आसमाने दुनिया ता जमीन ते हिकड़े ॾींहं में कोन आयो, हिकड़े महीने में कोन आयो, हिकड़े साल में कोन आयो, घणे टाइम में आयो। 23 सालन में चओ घणे टाइम में आयो। हाणे तवज्जो कजो जुमले जे असुल तरफ पियो हला। आसमाने दुनिया का अग में कुरान मौजूद हुयो। अल्लाह हुक्म कयो कद्र जे रात में कुरान करीम आसमाने दुनिया ते आयो। आसमाने दुनिया ते आयो इहो ही कुरान जेको लोहे महफूज में हुयो, उहो ही कुरान आसमाने दुनिया ते आयो। हाणे आसमाने दुनिया ता जमीन ते कीअं आयो? इन्ना अंज़लनाहु फी लैलतिन मुबारकतिन इन्ना कुन्ना मुंज़िरीन फीहा युफ़रक़ु कुल्लु अम्रिन हकीम अम्रम मिन इंदिना इन्ना कुन्ना मुरसिलीन। लोहे महफूज में कुरान हुयो। आसमाने दुनिया ते कुरान आयो। उते भी ओहो ही कुरान हुयो। 23 सालन में जेका जेका जरूरत जमीन ते पवंदी वई कुरान नाज़िल थींदो वयो। जेका जेका जरूरत जमीन ते पई। फॉर एग्जांपल मिसाल दिया, बदर जी जंग लगी। मुझे सोहने नबी जा सहाबी 313 थोड़ा होया। दुश्मन हजारन जे तादाद में होया। तवज्जो, दुश्मन हजारन जे तादाद में होया। मुझे सोहने नबी चयो मौला मुझा थोड़ा थई पारत थई। तवज्जो, मौला अहम गाल तो कया मौला मुझा थोड़ा थई पारत थई। कुरान आयो इस्तस्तगीसून रब्बकुम फस्तजाब लकुम। अल्लाह जे ज़ात जवाब ॾिनो मुझा महबूब तो हथड़ा खया रब कबूल करे छॾिया। इस्तस्तगीसून रब्बकुम फस्तजाब लकुम। ऐ मुझा महबूब तुझा हथड़ा खणन तुझे रब कबूल कया। कीअं कबूल कया? अन्नी मुमिद्दुकुम बिअल्फिन मिनल मलाइकति मुर्दफीन। मुझे बेनियाज रब फरमायो ओ मुझा महबूब मुस्तफा तो हथड़ा खया मां अल्लाह कबूल कया। ऐलान तो कया महबूबा 1000 मलाइक हिक बे जे पोया लाही दो थो वञा। जेके तुझे गुलामन सा गद इए विढ़ंदा जो खबर दुनिया के न पवंदी। दुनिया ॾिसंदी त सहाबी पिया विढ़न। मां अल्लाह 1000 मलाइकन जो मदद जे ला मोकले रहियो हां। हाणे गाल के समझजा, थोड़ो गौर कजा नौजवान खुदा जे वास्ते। जेका न कुरान जी आयत लथी अल्लाह चयो त महबूब तो हथड़ा खया। तवज्जो, मां रब कबूल कया। 1000 मलाइक लाहिया तो। इहा आयत अगई मौजूद हुई या उन मल रब ठाहे मोकली? सोची पो जवाब दे। इहा आयत अगई मौजूद हुई या रब ठाहे मोकली?
मौजूद हुई पोजे आयत मौजूद हुई मना इयो बदर जो सजो जेको मामलो आ इयो अगई तय थियल हुयो या अचानक थियो जवाब दे पो छा थियो तई मुसलमान जदे दुनिया जो हर मामलो कुरान अल्लाह फरमायो वला रतबियु वला याबिसिन इल्ला फी किताबिम मुबीन। मुझे अल्लाह फरमायो कि उहो कुरान जैमें सुकी ऐं साई जो जिक्र भी मौजूद आ। सुकल शे भी कुरान का गुझी ना है, साई शे भी कुरान का गुझी ना है। दुनिया बाद में ठहिया जवाब दे, दुनिया बाद में आई आ, कुरान पहले ही आयो आ। जदे कुरान पहले ही आ त बुधा जहजेला दुनिया बनी उहो कदे खवा। नारा जज्बात जी निशानियां, लेकिन मां पुछण तो चाह त गाल समझ में आई या कान आई। जडे मामलो जमीन ते जेको भी थे थो कुरान नाज़ अज सब को थे चवंदा अदा कुरान में दिखार इस ओ खुदा जा बाना जरा सोच त सही कुरान में दिखार, कुरान में दिखार। कुरान त पहरी हुयो, मामला बाद में थिया, कुरान लहंदो वयो। मना इयो तमाम मामलो तय त अगे ही थियल हो त बदर जी जंग भी इंदी, उन में 313 सहाबी भी हुंदा। मुझो महबूब ते दुआ भी घुरंदो। हाणे मुखे जवाब दे मुसलमान, हाणे मुखे जवाब दे त जंहिंजे ला अल्लाह कायनात सजी बनाई, जंहिंजे ला अल्लाह कायनात सजी बनाई। कुरान करीम तरुगी एतिरो ॿुधायो मां डिॼा बि ॾाढो थो आलिमन थो तका फतवा हणी जन मां है सूफी माण्हू डप बि ॾाढो लॻंदो आहे। अल्लाह त क़ुरान करीम जी ॻाल्हि कई व नज़लना अलैकल किताब तिबयानल लिकुल्लि शै व हुदौ व रहमतौ व बुशरा लिल मुस्लिमीन। जेको रुगी मुसलमाननि जे लाइ ख़ुशख़बरी आहे, जेको रुगी मुसलमाननि जे लाइ मुंहिंजा दोस्त हिदायत आहे, जेको रुगी मुसलमाननि जे लाइ रहमत आहे, उहो सभिनी खां अॻा। पर जंहिं लाइ रब चवे त वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन, उहो कॾहिं खवा। सच इए थई क़द जाअकुम मिनल्लाहि नूर व किताबुम मुबीन। अल्लाह जे तरफ खां आया नूर आयो, किताब रोशन आयो। बिनी के अल्लाह ऐं करे अलग अलग करे छड़ियो। सच चवण दे हिन फकीर खे अल्लाह जो कुरान, अल्लाह जो कलाम, अल्लाह जो कलाम जडे हरफन में आयो उनची कुरान चवरायो। अल्लाह जो कुरान सूरत में आयो त मुहम्मद मुस्तफा चवरायो। सच इहो थई मुसलमान, वरन गौर कर, वरन गौर कर। मुझे मदीने जे मीर अलैहिस्सलातु वस्सलाम जे हयात तय्यबह ते गौर कर। मुझा आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अम्मा आमिना जे वजूद मां बाहर आया। 40 ॾींहं अम्मा जे घर में रहा। बीबी दाई हलीमा पहुंची वई। मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम के पंहिंजे गोद में खणंदी आ, हुजूर के साजे पासे फीड कराईंदी आ। मुझे आका सजे पासे फीड कई आ। जडे खबे से अम्मा दाई हलीमा कयो, मुझे महबूब मुस्तफा इनकार कयो। जेसते अम्मा हलीमा जो खीर महबूब पियंदा रहा, सजे पासे पियंदा रहा, खबे पासे मुंह भी न कयो। जवाब दे 40 साल बाद में अल्लाह जो कुरान अची रहो आ, ऐलान करे रहो आ इन्नल्लाह यअमुरु बिल अदल। 40 साल बाद में कुरान तो चवे मां अल्लाह हुक्म तो कया त अदल कयो। खुदा त 40 साल अग में अचण सा मुझे मुस्तफा अदल कयो या न कयो। चवण दे उच्चिया ने शाना सरकार दिया,
उच्चिया निशाना सरकार दिया सोने मन मुने मन ठार दिया उच्चिया निशाना सरकार दिया सोने मन मुने मन ठार दिया सारे नबी ने मेरे नबी तू थल्ले थल्ले मेरे नबी दिया शाना ओ मेरे आका दिया शाना बल्ले बल्ले ओ मेरे सोने दिया शाना बल्ले बल्ले रब सुने ने कायनात बनाई है यार देखा तर दुनिया सारी सजाई है रब सुने ने कायनात बनाई है यार देखा तर दुनिया सारी सजाई है गल्ला पाता सारिया ने यार गल्ला पाता सारिया ने यार दिया सुने मन मुने मन ठार दिया सारे नबी ने मेरे नबी तू थल्ले थल्ले मेरे नबी दिया शाना बल्ले बल्ले ओ मेरे आका दिया शाना बल्ले बल्ले जग सारा उहदे आल दा सदका पलदा है हर पासे पंज तन दा लंगर चलता है जग सारा उहदे आल दा सदका पलदा है हर पासे पंज तन दा लंगर चलता है लगिया ने मौजा संसार दिया लगिया ने मौजा संसार दिया सुने मन मुने मन ठार दिया सारे नबी ने थल्ले थल्ले मेरे नबी दिया शाना बल्ले बल्ले ओ मेरे आका दिया शाना बल्ले बल्ले ओ मेरे सोने दिया शाना बल्ले बल्ले आमिना आमिना के दशाना दे लाल दिया अर्श ने चुमिया आमिना के दशाना दे लाल दिया अर्श ने चुमिया जुतियां तेरे लाल दिया अर्श ने चुमिया जुतियां तेरे लाल दिया रब ने दिखाया शाना यार दिया रब ने दिखाया शाना यार दिया सुने मन मुने मन ठार दिया सारे नबी ने थल्ले थल्ले मेरे नबी दिया शाना बल्ले बल्ले ओ मेरे आका बल्ले बल्ले ओ मेरे सोने दिया शाना बल्ले बल्ले अजीजा ने मन जरा गौर कर अल्लाह जो सुनो कुरान करीम मुझे बेनियाज रब जो सुनो कलाम अल्लाह जो कलाम नाजुल थियण खां पहिरीं लोहे में महफूजा जो तो मुझो मुस्तफा अचण खां अग में पंहिंजे रब्बुल आलमीन जे ज़ात वट मौजूदा
अजीजाने मन इहो ही सबबा तवज्जो इहो ही सबबा ए घड़ी खन जो मजो ता हेडे वठो मजो मां चाहा तो तवा इल्मी नुकात बुधो अजीजाने मन ऐ मुजा मुसलमान बा मुझे सुने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना इहो ही सबबा आलम अरवाह में रूह त सभिनी जा होया अल्लाह वायदो त सभिनी का वरतो हो पर जला सचल साईं उसरा सुने अब्दुल लतीफ भिटाई घोट का पुछो उन्ने आलम अरवाह जी गाल कीअं कई तोखे मुखे याद छो कोने आलम अरवाह में तव्हां सां कोन हुयासी जवाब ॾियो हुयासी कोन हुयासी हुयासी न आलम अरवाह में सुहिणो भिटाई बि हुयो तो असां खे याद कोने भिटाई अचे ॿुधायो नका कुल फयकून